बुलेटिन की शुरुआत में इंतहाई अहम खबर अवां शेयर कंदा झुडे की रहवासण सना कपरी जर्मनी में स्पेशल ॿारनि की डोड़ में हिस्सो वठी सभिनी के हैरान करे छॾियो। संदसि वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे। कुछ अरसो अॻु चरियो करार ॾेई वारसनि पारां जंजीरनि में ॿधल नींगरी सना कपरी साबित करे कंहिंखे भी ख़बर हुई त इहा जर्मनी पहुची मैराथन डोड़ में पाकिस्तान की नुमाइंदगी कंदी। मैराथन डोड़ में मुख़्तलिफ़ रांदियुनि लाइ पाकिस्तान मां 54 मर्द 37 औरतूं जर्मनी वियल आहिनि, जिन मां हिक झुडे जे ॻोठ हाजी नियाज़ मोहम्मद कपरी जी रहवासण सना कपरी भी शामिल आहे। सना कपरी पंहिंजी सलाहियतुनि ऐं मेहनत सां पाकिस्तान ऐं सिंध जो नालो रोशन करण लाइ पुरज़म आहे। मैराथन डोड़ में हिस्सो वठंदड़ बाद सना कपरी जूं वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वियूं आहिनि। ॻोठ तोड़े पाड़े वारा खेसि इन मंज़िल ते पहुचण ते वाधायूं ॾेई रहिया आहिनि। नाज़रीन, अवां ही इंतहाई अहम खबर शेयर कयूं पिया। झुडे की रहवासण सना कपरी जर्मनी में स्पेशल ॿारनि की डोड़ में हिस्सो वठी सभिनी खे हैरान करे छॾियो आहे, जंहिं जूं वीडियो पिण सोशल मीडिया ते वायरल थी वियूं आहिनि। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर शाहिद मजीद सां। जी शाहिद। हाँ जी, वाकई सभिनी लाइ जेका सिंध वासियुनि लाइ पाकिस्तान लाइ वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त असांजे झुडे तालुके जी ॻोठ नियाज़ मोहम्मद कपरी जी रहवासण जेका माज़ूर हुई निंगर ऐं हमेशह जंजीरनि में उनखे जकड़न रखंदा हुआ, वो मैराथन रेस में जर्मनी पहुची है। जर्मनी में जेका पाकिस्तान का जेको वफ़द वियो है, जंहिंमें 54 मर्द आहिनि ऐं 37 जेका छोकिरियूं आहिनि, उनमें उनजो शुमार थी वियो है ऐं हुते उहो बाक़ाइदा उन मैराथन रेस में हिस्सो वरितो है ऐं उन रेस खां जेका आहे उन तमामु घणो हिते नालो बि रोशन कयो आहे। हिते जा उनजा माइट वग़ैरह जेके बि हुआ, जेके उन्हनि खे नज़र न कंदा हुआ हमेशा, वो तमामु घणा हैरान बि आहिनि, ख़ुशि बि आहिनि ऐं डेली जेका उनजी जेका सोशल मीडिया ते जेका वीडियो वग़ैरह अचे थी, उहो बाक़ाइदा हिते वॾी माना उनखे कंदा आहिनि ऐं सभु हैरान आहिनि ऐं हुते जेको इन ॻोठ में बाक़ाइदा मेलो लॻल आहे, माण्हू ईंदा आहिनि, उन्हनि खे मुबारकूं ॾींदा आहिनि ऐं सभिनी जी इहा ख़्वाहिश बि आहे त अॻिते लाइ बि इहा जेका आहे जेके बि मुक़ाबले में खटे ऐं हिते जे इलाइक़े जो नालो रोशन करे, सिंध जो नालो रोशन करे ऐं पाकिस्तान जो नालो रोशन करे। जी ठीकु आहे शाहिद, अपडेट कंदा। वॾी महिरबानी अवां जी।